ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कंदासीं गंबट में अॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली मेमण ऐं हनीफ़ मेमण ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। मेमण मोहल्ला में अणॼातल जवाबदारनि धरती टीवी जे रिपोर्टर ते सिधी फायरिंग करण बाद फरार थी विया। शहरियुनि पारां ज़ख़्मियुनि खे गंबट अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते कंहिं तिबी इमदाद ॾिनी पई वञे। अहिड़े वाक़े बाद इलाइक़े में ॾका पखिड़िजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां गंबट मां शेयर कई पिया। गंबट में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मुमताज़ अली मेमण ऐं हनीफ़ मेमण ज़ख़्मी थी पिया आहिनि। मेमण मोहल्ला में अणॼातल जवाबदारनि धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ते सिधी फायरिंग करण बाद फरार थी विया। शहरियुनि पारां ज़ख़्मियुनि खे गंबट अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी पई वञे। अहिड़े वाक़े बाद इलाइक़े में ॾका पखिड़िजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां गंबट मां शेयर कई पिया। गंबट में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मुमताज़ अली मेमण ऐं हनीफ़ मेमण ज़ख़्मी थी पिया आहिनि। मेमण मोहल्ला में अणॼातल जवाबदारनि धरती टीवी जे रिपोर्टर ते सिधी फायरिंग करण बाद फरार थी विया। शहरियुनि पारां ज़ख़्मियुनि खे गंबट अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी पई वञे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां गंबट मां शेयर कई पिया। गंबट में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली मेमण ऐं हनीफ़ मेमण ज़ख़्मी थी पिया आहिनि। मेमण मोहल्ला में अणॼातल जवाबदारनि धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ते सिधी फायरिंग करण बाद फरार थी विया। शहरियुनि पारां ज़ख़्मियुनि खे गंबट अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी पई वञे। अहिड़े वाक़े बाद इलाइक़े में ॾका पखिड़िजी वियो आहे। ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया। गंबट में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मुमताज़ अली मेमण ऐं हनीफ़ मेमण ज़ख़्मी थी पिया आहिनि।